नबीउल करीम कशे तेल कशा दिल कया डगरा लाहूती लतीफ के जनखे दियन तसा ओए गुरु जे गसा पासे कन पान के सुभान अल्लाह। हमदगी सलात खां बाद काबिल तकरीम सदर महफिल पीर तरीक़त रहबर शरीयत सैयदी क़िबला सैयद पीर साईं मंजूर अहमद अल मारूफ मिस्कीन साईं कादरी कासमी दामत बरकात मुलारिया रौनक महफिल जीनत महफिल हजरत क़िबला साईं पीर तरीक़त रहबर शरीयत क़िबला साईं साहिबजादा साईं मुनीर अहमद अल मारूफ कुर्ब धनी कादरी कासमी मददुल आली स्टेज के वेठल जी वकार सादात इकराम उलमा इकराम हुफ़ाज़ इकराम मौजूद मेहमानान गिरामी अल्हम्दुलिल्लाह 103 तालियों ही चहलम शरीफ जो प्रोग्राम आज को सही वजन खां जारी ऐसारिया सुभान अल्लाह। 12 तारीख जो तो मरकजी प्रोग्राम थींदो आहे उन खां बाद तकरीबन ये वॾे में वॾो प्रोग्राम आहे इमाम आली मकाम जो चहलम शरीफ जे सिलसिले में जेको सालनि खां हलंदो पियो अचे क़यामत ताईं इंशाअल्लाह ताला हलंदो रहंदो आमीन। ऐं मुख़्तसरा दोस्तों सिर्फ इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला जो तारुफ अमा जी खिदमत में अर्ज़ कंदुसि अल्लाह से मोदी अमा सबनी जी हाज़री कबूल फरमाए। जमात आले सुन्नत कासमिया के तरफा ही प्रोग्राम थींदड़ा अल्लाह से जमात कासमिया के क़यामत आबाद इंशाअल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ताला दी जात का बरकत फरमायो। दुनिया मारो तमाम मिसाल था जो एडू मोहब्बत जो केडू मिसाल मार पतेला दियो गुरजन कदे तमा ससी फूल जो वांगो कदे हीरा रांझे जा मिसाल था जो कदे लैला मजनू जो मिसाल था जो आए बुढ़ा मानो कदे आए इंसानो अल्लाह दे आशिकन दी लिस्ट दी फकीर सुभान अल्लाह। मूसा मोहब्बत करने वालों की तारीख जो मुतालो कयो अल्लाह से फरमाए तो ये दुनिया वाला आशिक मजाजी आशिक गुजरी विया पंहिंजे हिसाब सां पर वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। अब तो फरमाए जेके ईमान वाला आहिनि जेके मोमिन में मारफत करीम सां सख़्त क़िस्म जी मोहब्बत कंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ अल्लाह पाक पंहिंजे प्यारे दुनिया में चलो आत्माए जो मिसालों चलो पर मुजाजी दोस्तों बुजुर्गों रब करीम की जात बाबरकात दुनिया के देखारण देला पेजे इसके जी मोहब्बत की झलक देखारण देला सब्र की झलक देखारण देला अल्लाह से इरादो फरमायो तमाम हुस्न केड़ो आसो पैदा फरमायो सुभान अल्लाह। वो जवाब जने पे अम्मा जी जे बतन मुबारक में जलवा फरोश था रब करीम मोकलियो अल्लाह तबारक व तआला जे महबूब करीम जी चाची हजरत उमर फजल रज़ी अल्लाह तआला अन्हा मुजादी जो रात जो ख्वाब थी से केड़ो ख्वाब थी से त मदीने जे साईं जे जिस्म जो टुकड़ो मुंजी झोली में आयो आ सुबह जो थी महबूब जी बारगाह में आई आ अर्ज़ की करे राणो सदी रात सुती कर ख्वाब सन खाबाद में मां फजर कया
मुझी चाची ख्वाब लाडो भल्लुआ घबराने की जरूरत लगाने का मुझी पाक शहजादी सैयदा फातिमा ज़हरा के बदन पाक में अल्लाह पाक शहजादो अता फरमायो जेको दुनिया के तख्ते ते अची मुझे आल जो शुक्र बुलंद फरमाई दो मुझे दीन के बचाई दो ऐ करबला में हिकी एड़ो सजदो कंदो जैसा मुझी उम्मत जा सब सजदा उतारे पार कंदो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर जमात अहले सुन्नत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह यारा मुसलमान भाइयों जने इमाम आली मकाम शवान के शुरू वाले अशरे में मदीने शरीफ में जलवा फरोश का जने सैयदी आमद थी फजर जो टाइम सुबह जो टाइम मुझे हबीब जा गुलाम फरमान था साईं रोजानो फजर की नमाज पढ़ी वो असा दे रुख करे वेंदा दीदार कराईंदा जो सॼी रात जा शिकायल हूंदा सी असा दे रुख मुबारक कंदा पर जॾहिं इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आमद थी सुबह जो पहरा फजर की नमाज पढ़ाए असा दे निहारे आन फरमायूं ऐ मुंहिंजा गुलामो वेठा रहो दीदार थींदा दुआऊं थींदियूं सिर्फ हैदरी करार उठे शेरे खुदा उठे उन सां मुंहिंजो कलमा मुंहिंजा हबीब जॾहिं सहाबा किराम जे तरफ़ रुख कंदा गुलाम फरमाइनि था ईअं लॻंदो हो ॼण ओलहा खां सिॼ उभरी आयो बेटा छा फरमाईंदो आखिरी नेण खुमार मां जनाज़ कयाऊं नज़र सूरज शाखूं ठगियूं हू माण्हू कमर तारा कटियूं ठाहे पूछो जन महबूब पंजाब जो बुजुर्गा से मियां मोहम्मद खड़ी शरीफ वाला रहमतुल्लाह अलैह पान ॾाढा हसीन एक दफ़ो घोड़े ते सवार थी के ॻोठ में दाख़िल थिया ॻोठ भुलिजी पिया त शायद मदीने वारो साईं आयो महबूब आयो पुछा कयूं साईं जो नालो मुबारक साईं फरमायो मुंहिंजो नालो मोहम्मद मुंहिंजा बि दोस्तो वधीक भुलिजी पिया शायद साईं आया कलमो पढ़ण लॻा ॿियनि खे छॾण लॻा हज़रत मियां मोहम्मद घोड़े तां हेठि आयो फरमाए थो न जेको तव्हां सम्झो ईअं न आहे ए मोहम्मद ग़ुलाम मोहम्मद ए मोहम्मद ग़ुलाम मोहम्मद ए मोहम्मद हो रे जिनका जब कलमा पढ़दा है वो मोहम्मद हो रे फरमाया तो तुम भुलिया हो मोहम्मद ना कि वो महबूब दिसवा ये इशारो कई मदीने जा साईं सामूती मुझा प्यारा घोड़े ते सवार थी बीठा साईं मियां मोहम्मद फरमायो हाणे ॾिसो असल मोहम्मद ही असल जो महबूब ही जीअं जो ॾिसंदा विया ॼण कुकड़नि में सीरूं पइजी वियूं फटको पइजी वियो सभु मुंहिंजा प्यारा सुहिणे हबीब जे कदमनि में किरंदा विया बेटा जातो फरमाए त जीअं मूं ॾिठो मशहूर वाला से रहमतुल्लाह ताला सुभान अल्लाह मशहूर वाला से अल्हम्दुलिल्लाह साईं सां तमाम करीब पीर जो रब करीब शर्फ बख्शो सुभान अल्लाह वजन सां गुरु सां हलियासीं नाम पढ़ंदा हुआसीं जॾहिं असां लाहौरी पहले शातिर लुक में पढ़ंदा हुआसीं उन टाइम साईं वजन सां गॾु असां हलंदा हुआसीं वह हस्ती जे इन प्रोग्राम जो बुनियाद रखियो ये फर्क था उनकी दूरी नजर आ साईं पा जलसे जे चकीर कई नूर जे मथा दादू जिले में नूर ते पिया ॻाल्हाइनि से वॾा
तो शख्स सोची बीठो अर्ज की से मशहूर वारा सही मदीने जो सही वाकई नूर आ या बशरा बाबू का पूछो के रही तू सवाल करने वाला अर्ज की सुनो मैं सैयद आया फरमायूं को मथे स्टेज ते हली आ हे तो सुठो को तो लगी मथे ठारे फरमायूं बियो को मनो मोरनी हुजे हा तमा कुरान हदीस से साबित कया हा तू सैयद ही के चक्कर में अची वई हाली चई तमा दलील से साबित कया चई तमा तो रसूलुल्लाह की जात दिखाई छया की बसिया तो तुझी बसिया तो महबूब नूरा या बशरा अर्ज की से मेहरबानी फरमायो साईं चादर मुबारक साईं गई ये फरमायो निहार साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बस जी जो शाह साहब जी नजर पई त मुजा जी जो सो बुजुर्गो ये काम करे स्टेज ता हेठ करो हे चलो तो में नबी नूर ए अल्लाह बशर दा शोर मचा तू से पीर मचा से न फतुल्ला अल्लाह बशर दा शोर मचा तू बिटियो हा दे जीत टिका तू आ भाई इंसाफ बचा तू कुछ सोच सुकेंदी रो के कर चाही अहद पुलना के कर चाही अहद पुलना अहमद नाम पकईंदी रो चुछ जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लाईंदी रो अल्लाह बशर दा शोर न मचा तू एहन राज निराले आशिक से माशूक विचाले छोड़ मसले कुल जुज़वाले मुफ्त न मगज़ खपे दीरो मुफ्त न मगज़ खपे दीरो के कर चाही अहद को मिलना के कर चाही अहद को मिलना अहमद नाम पके दीरो चुछ जो वेठी नाम मोहम्मद चुम चुम किया ते लाए दीना एहन राज निराले प्यारा मुसलमान भाइयों सहाबा किराम फरमान था जने रुक असर करना ये लगनो हो जने ओढ़ा खां सुजूदरी आयो उन हारे महबूबन फरमायो बैठा जो मां जिसकाई मोटी ना जा है जने करार कमा जो अली साईं को फरमाया जने सा दरवाजे पे पैदा सी मदीने के साईं फरमायो है जने करार कमा भी भीड़ हो जिस कई मां का के सजन कया अली साईं रस्तो करे सोना मां का हला मुखा का परदोड़ा साईं फरमायो पर्दे की गाल ना है जने करार अज करबला जो सुल्तान आयो अज इसके जो बादशाह आयो वो हुसैन जो सैयद करबला सैयद करबला में गुंजे खिला दिए दीन मोहम्मदी के डंके बजा दिए सैयद ने करबला में इसके जो बादशाह आयो सब्र जो सुल्तान आयो एक सजदे से मुझी उम्मत जो बेड़ो तारण वालो आए अली साईं रस्तो करे सुनो को मां ताला मोहन फरमायो न अल्लाह ताला की जात बाबरकार इमाम हुसैन के इस्तकबाल देला 70,000 मलाइक मोकलिया वो इस्तकबाल भी कंदा ए इमाम हुसैन जो मुबारक मुके दीदा अल्लाह के तरफा वो मलाइक बैठा मां उलन के फारूक करे मोटाया पाक में कहां जो मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये फरमायो और अंदर जलवा ओसा मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा इरशाद तो फरमाए तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफ्र की
ॾिसण त मलाइक ॿिया वञनि पिया पर हिकिड़ो अहिड़ो मलाइका जंहिंजा पर कोन्हे बग़ैर परनि जे मदीने शरीफ़ में हाज़िर थियो आहे मुंहिंजा महबूब जॾहिं वापसि आया अर्ज़ कयो सोना ॿिया मलाइक पढ़ण वारा हिकिड़ो मलाइक हो जंहिंजा पर कोन हुआ आमिना जे लाल फरमायो है तेरे करार इहो बि मलाइक हो इन्ही जो नालो किब्रिस मलाइक हो सते आसमान ते हुन पहिरें आसमान ते ड्यूटी फ़लस्तीन जे मथां ड्यूटी हिकिड़ो माज़ूर शख़्स ख़ुदा जो माण्हू जंहिंजो माण्हू कोन हुयो जंहिंजा पेर कोन हुआ उहो जबलो माज़ूर पे घुमियो उनखे मलाइक चयो इन खां हुओ भलो है नाची हाथ भलो है अल्लाह खे ये लफ़्ज़ कोन वणिया रब करीम मलाइकनि खे फरमायो जिब्रिस मलाइक जा पर वठी काफ़ जबल जे हवाले करे छॾियो अल्लाह पाक रुसियो ऐं तेरे करार हेसिताईं इहो मलाइक रोईंदो रहियो पाए पंहिंजो गिचीअ में अमर जे अचनि अवगुण ऐं बचाइयो जखण थी थकजनि तोड़ी लख हुजनि तब माफ़ियूं ॾिजनि में धरा रोईंदो रहियो माफ़ी तलब कंदो रहियो अल्लाह खे अर्ज़ कंदो रहियो वॾियां शाना वालिया सोया रब गरीब नवाज़ा अगल करी ते छर छर कंभन ऊंचियां शाना वाले और फज़ल करी ते बख्शी जावन हेज गुनाह वाले अर्ज़ कंदो रहियो माफ़ी न मिली अॼु हे हेतिरा सारा मलाइक जो मदीने ते शरीफ़ मदीने में जलवा फरोश थिया त इहो मलाइक पुछण लॻो त अॼु केॾा पिया वञो मुंहिंजा साथियो चवण लॻा त इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने अचे पियो उनजे इस्तक़बाल जे लाइ ऐं संदसि मुबारकबाद ॾियण जे लाइ रब असांखे मोकिलियो चवण लॻो मुंहिंजा साथी आयो कॾहिं गॾु हुआसीं ओड़े थोरे करियूं कोड कुलियास उठे इन वंश ते लिखियल लुॾियास कॾहिं वॾ थोरी हुयास अॼु भेजी न ख़्यालनि भर में अदा ऐं मलाइको मां पाण जो साथी हुयोसि अॼु मुंहिंजी क़िस्मत जो हे मोदीअ ॾिठा मूंखे बि वठी हलो मां भला अहिड़े जवान जो वसीलो वठी दुआ घुरां मन रब राज़ी थी पए पर्चा थी सघे मुंहिंजा महबूब फरमाइनि था उन मलाइक खे सहारो ॾेई मलाइक मदीने शरीफ़ अची आया सोने हबीब जे शहर में वठी आया उन शहर में जो क्यों आके रो रहा है क्यों आके रो रहा है मोहम्मद के शहर में देखो काबा झुका हुआ है मोहम्मद के शहर में क्यों आके रो रहा है मदीने शरीफ मुबारक मदीना शफा जई शहर की मिट्टी में खुदा शफा रखी ऐ मुझा प्यारा जित मुझो हबीब छोड़ है ओ वसन था नूर जा बदन वसन था जित नूर जा बदन मिसल शबी परची पर दो सांस पर बड़ी चली दो सांस ओ दो बड़ी चली दो सांस ये सब मेहरबानियों चादर के सदके थी वयो सुनो जंहिंजी चादर जो इहो कमाल आहे उन पाक हुसैन जी हेड़े ज़िक्र वारी महफ़िल जो कमाल छा हूंदो नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे पीर जॾहिं किब्रिस ते मेहरबानी थी उन
वसंदो कर हुसैन कुल बेचड़ा थी हो वसंदो कर हुसैन महबूब जे बचन कंहिंखे न कस लगी आ शहर में फिलू छोल मलाईंदा जन्नते छपर हुसैन कुल बेचड़ा थी हो वसंदो कर हुसैन पाक हुसैन अल्लाह ताला जी जा बरकत दुनिया के देखाण जे लाइ सब छाछे चइबो आहे इम्तिहान कीअं ॾिबो आहे इश्क जो मामलो कीअं निभाइबो आहे रब करीम उन्हीं जे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे मुंतखब फरमायो चूंडियो जंहिं करबला में साबित करे ॾेखारियो पंहिंजे माने जी उम्मत खे त सब्र हीअं कबो आहे शुक्र हीअं कबो आहे इश्क हीअं कबो आहे मुंहिंजा दोस्तो छोड़ बचन जो अल्लाह जी राह में कुर्बान करे बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात अल्लाह साईं पंज इम्तिहान जा पेपर ॾिना असांखे उहे पंजनि पेपरनि मां कंहिंखे रब बुख में आज़माईंदो आहे कंहिंखे उन में आज़माईंदो आहे कंहिंखे कंहिंजो माल तोड़े आज़माईंदो आहे कंहिंजा बच्चा ॿार बीमार करे आज़माईंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मगर कुर्बान इमाम आली मकाम जे मथां जंहिंखे रब करीम करबला में पंज ई पेपरनि में यक वक़्तु आज़मायो सुभान अल्लाह पंज ई पेपर बुख जो उन जो बीमारी जो मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो बच्चनि जे ज़ाया थियण जो संदुस जान जो माल मिल्कनि जो ज़ाया थियण जो सभई पेपर इमाम आली मकाम जे साम्हूं आहे पर मुंहिंजे महबूब करीम जे गुलनि जे सवार ये सभई इम्तिहान कामयाबी सां गुज़ारिया ऐं बचड़ा आइजा हारिजा सभु कुर्बान करे वो अल्लाह के अर्ज़ कंदो रहियो तेरा घर मेरा घर तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है सब कुछ कुर्बान करे मुझे प्यारा दोस्तों सोने हुसैन के भी शाबाश जब पाक करे के भी शाबाश औरत जात बनस्बत मर्द जे कमजोर थी विया आयायूं गॾनि पाक गॾनि जिन सॼो ॾींहुं पंहिंजे प्यारनि जा लाशा मुबारक ॾिठा अॼु चौथा को माण्हू गुज़ारे थो वञे ज़बान सॼी राति न रखो रोज़ नालो थींदो जल्दी खणी वठो पर पाकुल खे शाबाश आहे उन्हनि जे सब्र खे सलाम आहे जो सॼो ॾींहुं पंहिंजे प्यारनि जा लाशा ॾिसंदियूं रहियूं वरी सॼी राति वरी सुबुह जो मुल्क शाम जो काफ़िलो हलियो त इहे सिर पाक नेज़नि ते हा आयायूं उन्हनि शहीदनि खे ॾिसंदियूं रहियूं मुंहिंजा प्यारा पर एॾो सब्र एॾो ख़ुदा जो इश्क जो करबला खां वठी दमिश्क ताईं जो वॾो सफ़र हो पर हिकिड़ी बि नमाज़ अदा कनि अल्लाह जो ज़िक्र कुरान शरीफ की तिलावत मुझे सोने हुसैन ये सब मरहला गुजारे आखिर खान मैदान में अची मुझा जी दोस्तों बुजुर्गो 140 तीर लगा 25 तलवारों 33 नेजा अगर तेरे आजान आई तो मुझे हुसैन के सब कुछ हुसरी हो पान जड़ो हाल हो अल्लाह की बारगाह में सजदे में हलिया तो मौला हुसैन की हिकड़ी नमाज अदा करने का हिकड़ी नमाज मां काल छदिया आखिरी वक्त में भी सोना न मुझे सकीना याद आ न मुझे पंजा प्यारा याद है अज भी याद है कि तू रब याद है पान अल्लाह अकबर करे सत्य में सुन कर रब करीम जी रहमत भाकुर काटो अल्लाह से शाबाशी जो ऐलान करो इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तजा को नाज है अरे सजदे तो और ने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है पान सजदे में सर की अर्ज की आशिक हजार आन सयसाजी यारी कबूल पेशन असल आया अम्हा जो बानू ये मन मुझी कबूल पेशन उदास अखरन सवा तो सुना अन्ना कहीं दे दिठो इना है छुरे छिले कई अम्हा जिस कभी ये दिल में जारी कबूल पेशन
दिया मुहारी पे सुभान अल्लाह।